अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूज़ न्यूज़ टीवी। सिंध शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला नौशारो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी पूरी सिंध जियां टाउन कमेटी मिठियाणी जे मुलाज़मनि अॼु ॿिए ॾींहुं बि आफ़ीसुनि खे ताला हणी एहतिजाजी मुज़ाहिरो रैली कढी आफ़ीस आॾो धरणो हयो। मुलाज़मनि मुतालबनि जी मनता लाइ आफ़ीसुनि जी तालाबंदी करे एहतिजाज कयो, जंहिं करे आफ़ीसुनि जा कारोबार समेत सफ़ाई जो कमु बंदि थी वियो। उन मौक़े ते टाउन कमेटीअ जे मुलाज़मनि मंज़ूर मलक, मोहम्मद सुलेमान सोलंकी, नाज़र अली मस्तोई, अल्ताफ़ हुसैन खौहो, मोहम्मद मूसा, पांवर खान मलाह, उबदार चांडियो ऐं ॿियनि सख़्तु एहतिजाज कंदे ॿुधायो त असां जूं पघारूं ऐं पेंशनूं टाउन कमेटीअ जे अकाउंट में हुअण करे वक़्त सर पघारूं नथियूं मिलनि, जंहिं सबबु फाका कशीअ वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहियूं, जॾहिं त पंहिंजनि ॿारनि जे स्कूल जी फीस बि नथा ॾेई सघूं। हिननि चयो त पेंशनरनि खे पिणु पेंशन वक़्त सर नथी ॾिनी वञे। वज़ीर बल्दियात ऐं ॿिया आला अमलदार नोटिस वठी असां जूं पघारूं ट्रेज़रीअ मां जारी कनि। मुतालबो न मञियो वियो त आफ़ीसुनि जी तालाबंदी जारी रहंदी, जंहिंजी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध शूज़ न्यूज़ टीवी।